मज़मून फ़िज़िक्स क्लास ॾहों बाब 12 सबक 7 हिस्सो 5 बर्क़ मक़नातीसी लहरुनि जा इस्तेमाल यानी यूज़िस ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे गामा शुआ यानी गामा रेज़। प्यारा ॿारो, हिन टॉपिक खां पहिरीं असीं एक्सरेज़ जे बारे में पढ़ियोसीं त एक्सरेज़ छा थींदा आहिनि ऐं उन जूं एप्लीकेशन्स कहिड़ियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे बुक में ॾिनल आहिनि, यानी उन जा इस्तेमाल असां डिस्कस कया हुआसीं। तो हींअर हिन लेक्चर में असां गामा रेज़ पढ़ंदासीं ऐं गामा रेज़ बि जेके आहिनि उहे असांजा इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि ऐं इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम जो पार्ट आहिनि। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां गामा रेज़ जी ॻाल्हि कंदासीं त गामा रेज़ लाइ चवे थो गामा रेज़ हैव द स्मॉलेस्ट वेवलेंथ एंड हाई फ्रीक्वेंसी वेव्स। ये तो गामा रेज़ जेके हूंदा आहिनि उन्हनि जी जेका वेवलेंथ हूंदी आहे उहा तमामु नंढी हूंदी आहे ऐं उन जी जेका फ्रीक्वेंसी हूंदी आहे उहा तमामु घणी हूंदी आहे। यानी जेके बि असां पहिरियों वेव्स पढ़ी आया आहियूं या इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम खे स्टडी करे आया आहियूं, उन्हनि सभिनी मां जेका वधि में वधि फ्रीक्वेंसी आहे यानी एनर्जी आहे उहा आहे असांजी गामा रेज़ जी। उन खां बाद में प्यारा ॿारो चवे थो त गामा रेज़ आर हाईली पेनिट्रेटिंग एंड कैन ट्रेवल थ्रू एयर, पेपर, थिन मेटल एंड इवन ह्यूमन बॉडीज़। चए थो त जेके गामा रेज़ आहिनि उहे एतिरियूं त ताक़तवर आहिनि जेके हवा मां, कंहिं पने मां या कोई असांजो मेटल आहे यानी धातु आहे उन मां, ऐं उन खां अलावा ह्यूमन बॉडी यानी इंसान जे जिस्म मां बि उहे क्रॉस करे वञनि थियूं। ठीकु आहे, एतिरियूं ताक़तवर आहिनि। जेकॾहिं असांजे अॻियां के गामा रेज़ गुज़री वेंदियूं त असांखे ख़बर ई न पवंदी, एतिरियूं उहे जेके आहिनि असांजे जिस्म मां आर पार करे वेंदियूं। अगरि जेकॾहिं असां एक्सरेज़ जी ॻाल्हि कईसीं प्यारा ॿारो, त एक्सरेज़ बि जेके हुयूं उहे असांजे जिस्म मां दाख़िल थी वेंदियूं आहिनि, तॾहिं त जेको आहे त इमेज ठहे थी ऐं उन खां बाद में सिर्फ़ु उहे जेके एक्सरेज़ आहिनि उहे असांजूं वरी हॾा जेके आहिनि उहे ब्लॉक कंदा आहिनि। पर ही जेके रेज़ आहिनि यानी गामा रेज़ आहिनि प्यारा ॿारो, उहे इंसान जे उन हॾनि मां बि क्रॉस करे वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे उन्हनि जी जेका रेंज आहे उहा असां अॻिते डिस्कस कंदासीं त केतिरी रेंज ताईं हू जेके आहिनि त दाख़िल थी सघनि थियूं। तो उन खां बाद में प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां हिन जे प्रोड्यूस जी ॻाल्हि कयूं त ही किथां पैदा थी सघनि थियूं, पहिरियों जेको हिन जो सोर्स आहे उहो आहे सन ऐं उन खां बाद में कॉस्मिक रेज़। ऐं प्यारा ॿारो, जेकॾहिं असां कॉस्मिक रेज़ जी ॻाल्हि कयूं त इहे असांखे मिलंदियूं आहिनि वरी जेको आहे माना स्पेस मां। ठीकु आहे, उन खां पोइ लाइटनिंग जंहिंखे असां आम सिंधीअ में खिमण बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, जॾहिं बरसाति पवंदी आहे त आसमान में जेका लाइटनिंग थींदी आहे, जेका खिमण तिजला ॾींदी आहे, जेका रोशनी पैदा थींदी आहे, उन मां बि असांखे जेको आहे गामा रेज़ मिलंदियूं आहिनि। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो ॿी असांखे मिलंदी आहे नेचुरल रेडियो एक्टिविटी मां। ठीकु आहे, असां वटि कुझु एलिमेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि, जेकॾहिं तव्हां केमिस्ट्री पढ़ी आहे त तव्हांखे ख़बर हूंदी त रेडियो एक्टिविटी छा हूंदी आहे। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं न आहे ख़बर त इनखे थोरो असां जेको आहे त डिस्कस कयूं था त हीउ हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे जंहिंजे थ्रू कोई बि एलिमेंट जेको आहे उहो स्टेबल थियण जी कोशिशि कंदो आहे। ठीकु आहे, पंहिंजा रेडिएशन जेको आहे त इमिट कंदो आहे, पंहिंजा जेके हुनजा शुआ आहिनि उहे टिनि जेको आहे त टाइप्स में ख़ारिज कंदो आहे ऐं उन खां पोइ हू स्टेबल थियण जी कोशिशि कंदो आहे। पेरियोडिक टेबल में जेके बि एलिमेंट असांजा 82 नंबर खां मथे जा आहिनि उहे सभई जेको आहे त असांजा जेको आहे त रेडियो एक्टिव मटीरियल्स आहिनि या एलिमेंट्स आहिनि। ठीकु आहे, उन्हनि एलिमेंट्स मां कंहिं मां बि जेको आहे त असांजी जेके बि रेडिएशन ख़ारिज थियनि था उन्हनि मां असांजा जेको आहे त गामा रेज़ बि ख़ारिज थींदा आहिनि, यानी उहा असांजी हिकिड़ी नेचुरल रेडियो एक्टिविटी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, उन खां बाद में जेकॾहिं असां आर्टिफिशियल सोर्सिस जी ॻाल्हि कयूं त आर्टिफिशियल सोर्सिस में असांखे किथां किथां ही जेके त मिलनि था उहे असांखे मिलंदा आहिनि न्यूक्लियर फिशन मां ऐं ॿियो असांखे मिलंदा आहिनि वरी आर्टिफिशियल रेडियो एक्टिविटी मां। ठीकु आहे, हाणे न्यूक्लियर फिशन छा थींदो आहे प्यारा ॿारो, तव्हांखे ख़बर हूंदी एटम बम जे बारे में। ठीकु आहे, हाणे एटम बम में जेको प्रोसेस थींदो आहे, जेको उन में जेको आहे त फिनोमेना हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो न्यूक्लियर फिशन। ठीकु आहे, तो प्यारा ॿार न्यूक्लियर फिशन खे असां ईंदड़ चैप्टर में जेको आहे त डिस्कस कंदासीं। उन खां बाद में तो आर्टिफिशियल रेडियो एक्टिविटी मां बि असांखे जेको आहे त गामा रेज़ मिलंदा आहिनि। ठीकु आहे, हिन में जेको आहे त असां डिस्कस कईसीं त 82 खां पोइ जेके असांजा एलिमेंट्स आहिनि
उन्हनि मां जेको आहे पंहिंजो पाण रेडिएशन ख़ारिज थींदा आहिनि ऐं ही जेके उनखे असां चऊं पिया नेचुरल रेडियो एक्टिविटी। ऐं उन खां बाद में प्यारा ॿार कुझु असांजा स्टेबल एलिमेंट्स हूंदा आहिनि जंहिंजा आइसोटोप्स खणी करे असां जेको आहे त उन्हनि खे कुझु रिएक्ट कराईंदा आहियूं त उन में वरी असांखे रेडिएशन मिलंदा आहिनि। पोइ उनखे या उन प्रोसेस खे असां वरी चवंदा आहियूं आर्टिफिशियल रेडियो एक्टिविटी। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां रेडियो एक्टिविटी खे सम्झण जी कोशिशि कयूं प्यारा ॿार त रेडियो एक्टिविटी छा हूंदी आहे इन खे थोरो मां हिते जेको आहे त डिस्कस करे थो वञा। त इन में छा हूंदो आहे प्यारा ॿार असां हिकिड़ो एलिमेंट रखंदा आहियूं या ईअं चऊं त रेडियो एक्टिव सबस्टेंस रखंदा आहियूं, उनखे कवर कंदा आहियूं असां लीड ब्लॉक सां। ठीकु आहे। उन खां बाद में हीअ असांजो जेको एलिमेंट हूंदो आहे उनखे असां चवंदासीं ताबेकारी मवाद। ठीकु आहे। हाणे हिन मवाद मां यानी जेको असांजो रेडियो एक्टिव सबस्टेंस आहे उन मां असांखे 3 क़िस्मनि जा जेको आहे त रेज़ मिलंदा आहिनि यानी शुआ मिलंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि अल्फा, ॿिया हूंदा आहिनि बीटा ऐं टिया हूंदा आहिनि वरी गामा। ठीकु आहे। हाणे हिते जेका असां डिस्कस कयूं था उहा कयूं था गामा रेज़ जी। ठीकु आहे। हाणे उहे असांखे हिन रेडियो एक्टिविटी मां जेको आहे त मिली सघनि था यानी आर्टिफिशियल बि ऐं जेको आहे नेचुरल बि। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां हिन रेज़ जी ॻाल्हि कयूं त ही जेके रेज़ हूंदा आहिनि उहे उन्हनि जी जेका रेंज हूंदी आहे कंहिं बि शइ में दाख़िल थियण जी त उहा अलॻि अलॻि हूंदी आहे। यानी अल्फा जी जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त अल्फा रेज़ जेके आहिनि उन्हनि जी जेका रेंज हूंदी आहे उहा हूंदी आहे 2 खां 5 सेंटीमीटर ताईं। यानी जेकॾहिं असांजे तरफ़ अल्फा रेज़ अचनि था ऐं अॻियूं असां कोई पेपर या कोई पनो ॾियूं था त हू उन पने मां क्रॉस न थी सघंदा। उन खां बाद में जेकॾहिं असां बीटा रेज़ जी ॻाल्हि कंदासीं त बीटा रेज़ जी जेका वरी रेंज हूंदी आहे उहा हूंदी आहे वरी 15 सेंटीमीटर ताईं। ठीकु आहे। यानी उहे वरी जेको आहे त उन में असां काई बि मेटल जेका शीट वग़ैरह जेकॾहिं अॻियां ॾींदासीं त हू उन मां क्रॉस न करे सघंदा। उन खां बाद में जेकॾहिं असां गामा रेज़ जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो त गामा रेज़ जी जेका दाख़िल थियण जी सलाहियत आहे यानी रेंज आहे उहा आहे वरी थाउज़ेंड्स ऑफ मीटर्स यानी हज़ारे मीटर ताईं जेको आहे त हू कंहिं बि शइ में दाख़िल थी सघे थी। तो हिते जेको आहे असां थोरो बेसिक सम्झोसीं त रेडियो एक्टिविटी छा थींदी आहे ऐं उन खां पोइ अल्फा बीटा गामा रेज़ जेके हूंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे त थोरो असां हिते सम्झोसीं त उन्हनि जी रेंजिस केतिरियूं हूंदियूं आहिनि कंहिं बि शइ में दाख़िल थियण जे लाइ। हाणे इन मां ई असांखे ख़बर पइजी वई प्यारा ॿारो त जेके असांजा गामा रेज़ हूंदा आहिनि उनजी जेका ताक़त आहे उहा केतिरी आहे। तो प्यारा ॿारो हींअर वरी असां हलूं था एप्लीकेशन्स ऑफ गामा रेज़ जे तरफ़। ठीकु आहे। यानी जेके गामा रेज़ हूंदियूं आहिनि उहे असांजी आम ज़िंदगीअ में किथे यूज़ थींदियूं आहिनि, पर ख़ासि करे ही जेके यूज़ थींदियूं आहिनि प्यारा ॿार उहे थींदियूं आहिनि असांजूं मेडिकल फील्ड में। सभ खां पहिरीं जेका हिते असांखे एप्लीकेशन ॾिनी वई आहे असांजी बुक में उहा ॾिनी वई आहे द गामा नाइफ रेडियो सर्जरी। ठीकु आहे। जंहिंखे असां सिंधीअ में लिखंदासीं गामा चाकू रेडियो सर्जरी। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हिन जे बारे में जेकॾहिं असां डिस्कस कयूं त हिन जे बारे में चवे थो द गामा नाइफ रेडियो सर्जरी इज़ अ मेडिकल प्रोसीजर that uses gamma rays to destroy small tumors in the brain with less damage to surrounding cells। चए थो त ही हिकु तबई तरीक़ेकार आहे जंहिंमें गामा शुआ या गामा रेज़ जे वसीले असां दिमाग़ जे अंदरें हिस्से जी कैंसर जे नंढड़नि ॻोड़नि खे बग़ैर आस पास जे जीव घरनि खे नुक़सान पहुचाइण जे ख़तमु करे सघूं था। यानी मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं इंसान खे कंहिं दिमाग़ में काई कैंसर आहे या कंहिं ॿिए कंहिं उज़वे में किथे इंटरनल ऑर्गन में जेको आहे त हुनखे कैंसर आहे त पोइ असां छा कंदा आहियूं गामा नाइफ रेडियो सर्जरी जे ज़रिए असां उन पॉइंट खे उन कैंसर वारे जीव घरड़नि खे जेको आहे त ख़तमु कंदा आहियूं बिना कंहिं उन जे सराउंडिंग जे जीव घरड़नि जे। यानी असां सिर्फ़ु उहा ई जीव घरड़ा या उहे ई जेके असांजा कैंसर जा जम्स आहिनि या बैक्टीरियाज़ आहिनि उन्हनि खे ख़तमु कंदासीं ऐं उनजे जेके आस पास में जेके बैक्टीरियाज़ आहिनि या उनजे आस पास में जेके जीव घरड़ा आहिनि या सेल्स आहिनि उन्हनि खे जेको आहे त डैमेज न कयो वेंदो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे इनखे सम्झूं था त हीउ कहिड़े नमूने सां हूंदो आहे प्यारा ॿारो। हाणे जॾहिं असां गामा नाइफ रेडियो सर्जरी कंदा आहियूं प्यारा ॿारो त उहा असांजी हिन MRI मशीन वांगुरु हिकिड़ी मशीन हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में हिन में जेको आहे त नंढा नंढा हीअं लेज़र्स लॻल हूंदा आहिनि हिन टाइप जा। ठीकु आहे। हाणे उन लेज़र्स में जेका असांजी रोशनी निकिरंदी आहे उहा हूंदी आहे असांजा गामा रेज़ हूंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में छा थींदो आहे प्यारा ॿारो त जेके डॉक्टर हूंदा आहिनि उहे पहिरियों त पॉइंट आउट कंदा त कंहिं जेको आहे त जॻह ते उहो ट्यूमर आहे या कंहिं जॻह ते उहा कैंसर मौजूदु आहे। उन खां पोइ उन माण्हूअ खे उन मशीन जे अंदरि जेको आहे विधो वेंदो ऐं उन खां बाद में मेडिकल प्रोसीजर जेको आहे शुरू कयो वेंदो आहे। ठीकु आहे। पोइ छा थींदो आहे प्यारा ॿारो हिन जेको आहे हीअ जेके बीम्स आहिनि या हीअ जेके
लाइट्स आहिनि, ठीकु आहे, इन्हनि मां जेको आहे त गामा रेज़ निकिरंदा आहिनि, ठीकु आहे, हिननि पॉइंटनि मां गामा रेज़ निकिरंदा आहिनि ऐं सभई जेको आहे त अची करे हिकिड़ी पॉइंट ते जेको आहे त लॻंदा आहिनि, जंहिं जॻह ते असां जेको आहे त डॉक्टर महसूसु कंदा त हिन जॻह ते जेको आहे त एबनॉर्मलिटीज़ आहे या जेको आहे त कैंसर आहे, पोइ उन पॉइंट ते जेको आहे त उहे स्ट्राइक थींदा आहिनि, लॻंदा आहिनि ऐं उन खां बाद में उहे जेके सेल्स हूंदा असांजा, जेके ख़राबु सेल्स हूंदा, कैंसर वारा सेल्स हूंदा, उन्हनि खे जेको आहे त डैमेज कयो वेंदो आहे, उनखे ख़तमु कयो वेंदो आहे विदाउट जेको आहे त हेल्दी सेल्स जे, ठीकु आहे, यानी हेल्दी सेल्स जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु न पहुचंदो आहे, सिर्फ़ु उहे ई सेल ख़तमु थींदा आहिनि जेके असांजा कैंसर वारा सेल हूंदा आहिनि। जेकॾहिं आमतौर ते असां प्यारा ॿारो का मेडिसिन वठंदा आहियूं त उहा असांजे उन बीमारीअ ते त पवंदी आहे, पर उन जा कुझु साइड इफेक्ट्स हूंदा आहिनि, असांजा हेल्दी जेके सेल्स हूंदा आहिनि उन्हनि ते बि हू जेको आहे त इफेक्ट कंदी आहे। पर हिन प्रोसेस में यानी गामा नाइफ रेडियो सर्जरी में असां छा कंदा आहियूं त सिर्फ़ु उन ई पॉइंट ते, जंहिं पॉइंट ते असांखे को ख़तरो आहे, जंहिं पॉइंट ते असांखे जेको आहे त काई प्रॉब्लम आहे, त उन ई सिर्फ़ु पॉइंट तां उहो प्रॉब्लम असां जेको आहे त ख़तमु कंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असां हलूं था वरी सेकंड एप्लीकेशन जे तरफ़, उहो जेका असांजे बुक में ॾिनल आहे ऐं उन में जेका सेकंड एप्लीकेशन आहे उहा आहे असांजी पॉज़िट्रॉन इमिशन टोमोग्राफी, जंहिंखे असां पेट बि चई सघूं था। आमतौर ते सिंधीअ में हिनखे असां चवंदासीं पॉज़िट्रॉन जे इख़राज थियण सां टोमोग्राफी, ठीकु आहे। सभ खां पहिरीं प्यारा ॿारो असां सम्झंदासीं त हीउ जेको लफ़्ज़ पॉज़िट्रॉन आहे इहो आहे छा। हाणे पॉज़िट्रॉन ईअं सम्झो प्यारा ॿारो त उहो असांजो जेको आहे त इलेक्ट्रॉन ई आहे, ठीकु आहे, पर उनजी जेका चार्ज हूंदी आहे उहा पॉज़िटिव हूंदी आहे। त प्यारा ॿारो तव्हांजो सवाल हूंदो त सर हेॾां तव्हां चओ था त इलेक्ट्रॉन आहे ऐं उते वरी चार्ज जेका अथसि उहा वरी पॉज़िटिव अथसि, पॉज़िटिव चार्ज त प्रोटॉन जी हूंदी आहे। तो हीउ हिकिड़ो असांजो प्रोसेस हूंदो आहे प्यारा ॿारो, हीउ हिकिड़ो असांजो फिनोमिना हूंदो आहे, ठीकु आहे, जंहिंमें असां छा कंदा आहियूं, जॾहिं न्यूक्लियस सां असां हिकिड़ो प्रोटॉन जेको आहे स्ट्राइक कराईंदासीं त पोइ छा थींदो आहे प्यारा ॿारो, उन न्यूक्लियस मां न्यूक्लियस जेको आहे टुटंदो आहे त पोइ हिकु इलेक्ट्रॉन में टुटंदो आहे, ॿियो पॉज़िट्रॉन में टुटंदो आहे, ठीकु आहे। इनखे असां आख़िर में जेको आहे सम्झूं था त हीउ कहिड़े नमूने सां हीउ प्रोसेस थींदो आहे, ठीकु आहे। हाणे असां अचूं था त इहा पॉज़िट्रॉन इमिशन टोमोग्राफी छा थींदी आहे, इनखे डिस्कस कयूं था, ठीकु आहे। हाणे चवे थो त पेट मशीन also known as a PET scanner or PET imaging, चए थो जेका असांजी पॉज़िट्रॉन इमिशन टोमोग्राफी आहे उनजी जेका मशीन हूंदी आहे, उन मशीन खे जेको आहे असां जेको आहे त पेट स्कैनर या पेट इमेजिंग बि चवंदा आहियूं। उन खां बाद में सेकंड पॉइंट में चवे थो त पेट इज़ यूज्ड टू प्रोड्यूस इमेजेस ऑफ इंटरनल ऑर्गन्स और टिश्यूज इन द बॉडी by injecting a small amount of radioactive material called a tracer। चवे थो पेट यानी पॉज़िट्रॉन इमिशन टोमोग्राफी हिकिड़ो मेडिकल जेको आहे त प्रोसीजर आहे, जंहिंमें असां छा कंदा आहियूं, इमेज कंहिं बि इंटरनल ऑर्गन जी जेको आहे त असां खे मिलंदी आहे या कंहिं टिश्यूअ जी कंहिं बि बॉडीअ में असांखे इमेज जेको आहे त मिलंदी आहे, पर इनखे उहा इमेज वठण जे लाइ असां छा कंदा आहियूं त उन बॉडीअ जे अंदरि कंहिं बि मरीज़ जे अंदरि जेको आहे असां कोई जेको आहे त रेडियो एक्टिव मटीरियल पहिरियों दाख़िल कंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे रेडियो एक्टिव मटीरियल जॾहिं असां दाख़िल कंदासीं त उहो रेडियो एक्टिव मटीरियल छा हूंदो, उहो असांजा जेके आहिनि त आमतौर ते जेकॾहिं असां चऊं त जेके कमज़ोर पॉज़िट्रॉन हूंदा आहिनि उहे असां दाख़िल कंदा आहियूं, ठीकु आहे, इंजेक्ट कंदा आहियूं कंहिं बि मरीज़ जे जिस्म में। उन खां पोइ उहे छा कंदा आहिनि प्यारा ॿारो, उहे पॉज़िट्रॉन जेके आहिनि उन एबनॉर्मलिटीज़ वारी जॻह ते वञी करे उतां जे इलेक्ट्रॉन सां जेको आहे त रिएक्ट कंदा आहिनि ऐं जेको उन खां पोइ रिएक्ट करण खां बाद में उहे ॻरी वेंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां जॾहिं उहे असांजा पॉज़िट्रॉन ॻरी वेंदा आहिनि इलेक्ट्रॉन सां मिली करे, त उन्हनि उन रिएक्शन जे दौरान जेको आहे 511 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट जा 2 रेज़ जेको आहे त उतां ख़ारिज थींदा आहिनि, ठीकु आहे, 2 किरणा उतां ख़ारिज थींदा आहिनि जेके हिक ॿिए जे मुख़ालिफ़ तरफ़ में हरकत कंदा आहिनि। गामा रेज़ जेके आहिनि उन खां पोइ ज़ाहिर थींदा आहिनि, ठीकु आहे। हाणे उन जी ज़ाहिर थियण खां बाद में कंप्यूटर ते उन जॻह जी, तो जंहिं जॻह तां गामा रेज़ मिलनि था उन जॻह तां जेको आहे त कंप्यूटर ज़रिए असां जेको आहे त इमेज ठाहींदा आहियूं त कहिड़ी कहिड़ी जॻह तां असांखे गामा रेज़ मिलनि था, ठीकु आहे। पोइ असांखे उन पॉइंट जी ख़बर पइजी वेंदी आहे त हिन जिस्म में हिन उज़वे में जेको आहे त हिन जॻह ते जेको आहे त काई न काई एबनॉर्मलिटीज़ मौजूदु आहे, हिते जेको आहे त फंक्शन प्रॉपर नथो थिए, ठीकु आहे। हाणे इनखे असां जेको आहे त थ्रू पिक्चर सम्झण जी कोशिशि कयूं था, ठीकु आहे प्यारा ॿार। हाणे मिसाल जे तौर ते हीअ असांजी जेको आहे त
ब्रेन जी इमेज आहे। ठीकु आहे, हाणे असां छा कयोसीं, सभ खां पहिरीं असां कमज़ोर पॉज़िट्रॉन जेके आहिनि उहे उन इंसान जे जिस्म में दाख़िल कयासीं। ठीकु आहे, हाणे उहे जेके असांजा कमज़ोर पॉज़िट्रॉन आहिनि उहे जेको आहे सॼे जिस्म में फैलिजी विया ऐं जंहिं जॻह ते या जंहिं पॉइंट ते जेको आहे असांखे एबनॉर्मलिटीज़ हूंदी पोइ उहे पॉज़िट्रॉन उन जॻह ते वञी करे इलेक्ट्रॉन सां रिएक्ट कंदा ऐं ॻरी वेंदा। ठीकु आहे, ॻरण खां पोइ छा थींदो त उतां जेको आहे त ॿ जेको आहे रेज़ निकिरंदा जंहिंजी मां तव्हांखे ऑलरेडी जंहिंजे बारे में ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाया आहिनि त उहे रेज़ जेको आहिनि त 511 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट जी जेको आहे त एनर्जीअ जा उहे ख़ारिज थींदा। ठीकु आहे, हाणे जॾहिं उहे ख़ारिज थींदा त उहे वरी असांखे जेको आहे थ्रू कंप्यूटर जे उन पॉइंट तां जंहिं पॉइंट तां उहे असांखे जेको आहे रेज़ ख़ारिज थियनि था त उन पॉइंट जी असांखे इमेज उतां मिलंदी। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां ॾिसो प्यारा ॿारो, हीउ दिमाग़ आहे, हिन दिमाग़ जी कंहिं बि ॿी जॻह तां असांखे का निशानदेगी ज़ाहिर नथी थिए, पर हीउ कुझु तव्हां पार्ट्स ॾिसंदव हीअ जेके येलो कलर में आहिनि, हेड्रे कलर में आहिनि, त हीअ उहे पार्ट्स आहिनि जिते असांजे दिमाग़ में एबनॉर्मलिटीज़ आहे। ठीकु आहे, यानी पॉज़िट्रॉन अची करे हिन पॉइंट ते या हिन पॉइंट ते अची करे रिएक्ट कयो अथऊं ऐं रिएक्ट करण खां बाद में जेको आहे उतां जेको आहे त असांजा गामा रेज़ जेको आहे त निकिता आहिनि ऐं असां उन्हनि खे ट्रेस कयो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, हाणे हीउ जेको प्रोसेस हूंदो आहे इन प्रोसेस खे असां चवंदा आहियूं पेट यानी पॉज़िट्रॉन इमिशन टोमोग्राफी। हाणे उन खां बाद में पोइ छा कयो वेंदो आहे प्यारा ॿारो, पोइ हिन जो वरी बाद में इलाजु कयो वेंदो आहे। हाणे हीउ जेको प्रोसेस हूंदो आहे प्यारा ॿारो, उहो हूंदो आहे कैंसर खे आइडेंटिफाई करण जे लाइ। ठीकु आहे, त हाणे कैंसर जेका आहे या असांजी जेका बीमारी आहे जिस्म जे अंदरि उहा केतिरी फैलियल आहे या उनजी स्टेज कहिड़ी आहे, उन बीमारीअ खे जेको आहे सम्झण जे लाइ जेको आहे असां पॉज़िट्रॉन इमिशन टोमोग्राफी कराईंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां पॉज़िट्रॉन इमिशन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त उहो कहिड़े नमूने सां थींदो आहे त जीअं त तव्हां हिन तस्वीर में ॾिसी सघो था त हीअ असांजो जेको आहे त न्यूक्लियस आहे। उन खां बाद में असां छा था कयूं, प्रोटॉन जेको आहे हिन न्यूक्लियस में स्ट्राइक था करायूं। ठीकु आहे, हाणे जॾहिं स्ट्राइक कराईंदासीं त पोइ छा थींदो त असांजो जेको न्यूक्लियस आहे उहो उन मां ॿिनि क़िस्मनि जा पार्टिकल्स ॿाहिरि निकिरंदा, हिकिड़ा निकिरंदा इलेक्ट्रॉन, ॿिया निकिरंदा पॉज़िट्रॉन। ठीकु आहे, हाणे इलेक्ट्रॉन जेके आहिनि त उनजी तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि जी चार्ज जेका आहे उहा नेगेटिव हूंदी आहे ऐं पॉज़िट्रॉन जेके हूंदा आहिनि उहे बि असांजा इलेक्ट्रॉन आहिनि। त हिनजी जेका चार्ज हूंदी उहा अपोज़िट इलेक्ट्रॉन हूंदी, बाक़ाया हुनजो जेको मास आहे उनजी जेका चार्ज आहे उहा साॻी हूंदी। पॉज़िट्रॉन जी जेका चार्ज जी टाइप हूंदी उहा कंहिं वांगुरु हूंदी, उहा हूंदी वरी प्रोटॉन वांगुरु। ठीकु आहे, यानी पॉज़िटिव। पर जेकॾहिं असां हिन जे मास जी ॻाल्हि कंदासीं त मास जेको आहे त इलेक्ट्रॉन ऐं पॉज़िट्रॉन जो साॻियो ई हूंदो आहे प्यारा ॿारो। ठीकु आहे, हीउ जेको टॉपिक आहे प्यारा ॿारो उहो असां जेको आहे इंशाल्लाह न्यूक्लियर वारे चैप्टर में जेको आहे डिस्कस कंदासीं प्रॉपर नमूने सां, ऐं उन खां बाद में हिन जे बारे में कुझु ॿियूं बि काफ़ी सारियूं शयूं आहिनि जंहिंखे जेको आहे डिस्कस जेको आहे त कयो वेंदो। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे गामा रेज़ ऐं उन जूं एप्लीकेशन्स जेके हुयूं उहे सुठे नमूने सां सम्झ में अची वयूं हूंदियूं। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।